रगूं थियूं रबाब सूफ़िया करामनि जो दस्तूर रहियो आहे। हू अल्लाह जे ज़िक्र वसीले उन जे बंदनि खे अल्लाह सां ॻंढीनि था। हेठि ॾिनल आयत जे मफ़हूम मुताबिक़ कुल हाज़िही सबीली अदऊ इलल्लाह अला बसीरतिन अना वमन इत्तबअनी सुबहान अल्लाह वमा अना मिनल मुशरिकीन। 108 नंबर सूरह यूसुफ। औलिया कराम अहिड़ा साहिबे तदबीर आहिनि जेके ज़िक्र अल्लाह जी ख़ासियत सां कटियल लोह खे पहिरियां चांदी जे वर्कनि में अर्के दुरूद ऐं गुलाब जे पाणीअ सां धुआरे गंदगी मेराई कढी साफ़ करे सोन में तब्दील कराइण जी तरफ़ गामज़न करे आख़िरकार अल्लाह साईं जे फज़ल करम उन जे महबूब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी तालीमात ऐं पंहिंजी सोहबत सां सोन ठाहियो छॾीनि था। पोइ ज़िक्र जे दौरान ज़ाकिर खे क़ल्ब में इस्म अल्लाह जो नालो नक्श थी सुनहरी लफ़्ज़नि में नज़र अचणु शुरू थींदो। हिकु बैक साइड कारा नूरानी ककर ॾिसण में ईंदा। अहिड़ा नज़ारा ऐं मंज़र ज़ाकिर ज़िक्र जे दौरान कंदो रहंदो आहे। बसि फ़क़ति इस्तक़ामत ऐं पाकीज़गी क़ाइमु रखणु घुरिजे। वलक़द अरसलना मिन क़ब्लिक रुसला इला क़ौमिहिम फ़जाऊहुम बिल बय्यिनात फ़ंतक़मना मिनल लज़ीना अजरमू वकान हक्का अलैना नस्रुल मोमिनीन। सूरह रूम। तर्जुमो ऐं बेशक तोखां अॻु घणनि पैगंबरनि खे संदन क़ौम ॾांहुं मोकिलियोसूं पोइ वटनि मौजज़नि सां आया पोइ जिन नाफ़रमानी कई तिन खां बदिलो वरितोसूं ऐं मोमिननि खे मदद करणु असां ते हक़ आहे। बस एक इमदाद रूहानी गैबी हासिलात जैसा कुर्ब इलाही में इजाफो थिए। अलम तर इला रब्बिक कैफ मदज़िल। नंबर 45 अल फुरक़ान। तर्जुमो छा तो पंहिंजे पालनहार ॾांहुं न ॾिठो त कीअं पाछूले खे डिघो कयाई। उन पाक हिकमत वारे रब जी वहदानियत ऐं वॾाई सम्झी सघिजे। उन मालिक जा केतिरा करम आहिनि इन मख़लूक ते, ख़ासि करे हिकु इंसान ते जेको अशरफुल मख़लूक़ात सॾाए पियो। मुसन्निफ़ सैयद ग़ुलाम हैदर शाह कलंदरी।